सत्रह साल का पोप गोठ आया वो 70 साल का पोप गोठ जो रोज जो ही हाल था हाँ मुझे गोठ हल मुझे खायूं किराओ मां तो 200 रुपया तो यहाँ सच न कर मांग गई लगी यार मांग दिया लियो बस आ तेरी आगरा जाती हां हां गाल बुझो अगर तो कदे गाल हो निशानी जा बस आने रक्षो कने होती रक्षो टाइम जी वालियो टाइम छी हल बस आने को बिस्मिल्लाह कर स्टार्ट कर हल स्टार्ट कर बस हो बस तू ले बस मां तू बेले लो पाजे कुछ मां बना मां जाए हल बस हल हेलो बोलते भाई अरे 17 साल का पो है वो कुछ हाँ 17 साल का पो को आयो है बस आने करी जुल्म तो यार बस क्या ढाई साल थे ना बनाने ये चाहतो डी बाबा यार बच्चा दुख तो जा असा जे किसे में करी खुशी आ वने तो दुख तो थे अतवा मेहरबानी नौ नंबर हेलो हेलो वाह हमारे खेड़ा खुशी अरे पखी को गलाया पखी अबा केड़ो पखी अरे यार घर वालो पखी घरारो जा डंडारो वरी बुआ धंधो वालो ना घर वालो अरे पखी केड़ो पखी भाई को मुकलो पखी भला हाँ याद आई अरे अबा चेरो ताई खुशी हाँ हाँ सुनाती हाँ वो बुद्ध किथे गई थी हाँ अटकी तकड़ो यार मुझे गोठे जे बोला देख अच कम्मा तो में हाँ छा थियो प्रोग्राम आ छठी बा शादी बा तकड़ो जे पर बुद्ध दो खयू अची जाए ठीक है हली हाँ जल्दी आ अरे भाई मैं तकड़ो घोड़ा दे खेलता है ने कहीं की खटिया अकेलो आयो है छा ले जोड़ा रो भाई ओए सरना है हां प्रोग्राम बनो हां ना डॉक्टर साहब ना नहीं आओ बस शुरू कर हां शुरू कर छा कुछ न छा तरीके सां माण्हू मिले थो छा ॿियो छा थियो ॿियो हाल केड़ी खुशी आई है खुशी वॾी आहे बस मां त चयो मूं सां गॾु नच भलो थिए घोड़ दे पखी नच न छा थी बुझ ने ॾाढी खुशी आहे अॼु मूंखे हो ॿुधायो चलो ख़ुशीअ मां थी नचे यार वरी मोकार छे अहिड़ो किनो मुंहुं साम्हूं पियो आहे छा कयूं छा कने शादी कराई न शादी ॿी वॾी खुशी आहे खैर मुबारक
यार ॾिस थोरो त असांखे ख़ुशी करणु ॾियो न थोरी त ॾियो मसलो छा आहे आख़िर मसलो ॿुधायो थो मां हिन खे बि घुरायो आहे हा। दोस्तान खे घुरायो आहे सही, हे भाऊअ खे घुरायो आहे पंहिंजे माइट खे सही। ख़ुशी जेको मूंखे आहे न हा। इन ॻाल्हि जा 17 सालनि खां पोइ मां ॻोठु आयो आहे सही आयो आहे न आयो हाँ सही 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 17 साल खां पोइ बि ॻोठु आयो आहे पोइ 17 साल खां पोइ बि ॻोठ जो रोज़ जो ई हाल अथव ख़ुशी न ॻाल्हि वठो। छॾो न